नाज़रीन, महबूब न्यूज़ नेटवर्क की पहिरीं एनिवर्सरी शानदार नमूने सां मल्हाई वई। हेड ऑफिस में MNN जी पहिरीं सालगिरह जो केक काटियो वियो। महबूब न्यूज़ नेटवर्क जे सरवाण महबूब अली जूने जो तरफ़ां आयल महिमाननि खे भलीकार कयो वियो। इन हवाले सां पेश आहे आरिफ जूने जो जी हीअ रिपोर्ट। जहाँ केॾो मुबारकूं असीं पिया काहींदा वठूं, जहाँ केॾो मुबारकूं असीं पिया काहींदा वठूं। नवनि सुरनि में ज़िंदगी, नवनि सुरनि में ज़िंदगी जा गीत ॻाईंदा अचूं। जहाँ केॾो मुबारकूं असीं पिया काहींदा वठूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां आरिफ जुने जो। तव्हां ॾिसी रहिया महबूब न्यूज़ नेटवर्क। असां सां गॾु मौजूदु आहे MNN जो CEO। अॼु उन्हनि खां पुछूं था त MNN खे 1 साल कंप्लीट थी चुको आहे। नाज़रीन, उन्हनि जी केतिरियूं महिनतूं आहिनि इन साल में, अचो त उन्हनि खां पुछूं था। अस्सलाम वालेकुम महबूब जुने। अल्हम्दुलिल्लाह, जीअं त असांजे अॻे साल बि स्टार्टिंग में शुरूआत जेकी तक़रीब असां मल्हाईसीं, अॼु साल पूरो थियण खां पोइ वरी असां हिकु नई तक़रीब में आया आहियूं। ऐं हिन साल में जेको कुझु वियो वापिरियो तव्हां मुस्लिम जा ॾो हक़ीक़त इहा आहे त असां बि मीडिया जी दुनिया में नवां वियासीं। साल पूरो महिनत कईसीं चैनल खे वधाइण लाइ। असां बि घणो कुझु सिखियो ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन पूरे साल जे अंदरि पाक ऐं साफ़ ऐं शफ़ाफ़ तरीक़े सां जेको असांजे दोस्तनि कमु कयो, जंहिंजी वाखाण अहिड़ी कयां ॾिसण वारा जेके दोस्त आहिनि उहे ई ॿुधाईंदा। मां सम्झां थो त हिन पूरे साल जे अंदरि असां सिंध जो कंप्लीट विद नेटवर्क त असां न ठाहे सघिया आहियूं, पर पोइ बि अंदाज़नि 100 खां मथे शहरनि में असांजा रिपोर्टर आहिनि जेके कमु करे रहिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह पाक साफ़त करे रहिया आहिनि। घणनि ई माण्हुनि खे इन असांजे मीडिया जे चैनल जे तवसत सां वॾो फ़ाइदो मिलियो आहे। असां जूं 3 वेबसाइटूं आहिनि चैनल जूं, अंग्रेजीअ में, उर्दूअ में, सिंधीअ में वेबसाइट आहे ऐं सुठे तरीक़े सां असांजो कमु हली रहियो आहे। ऐं उमेदु आहे त हीउ साल जेको हींअर हले थो, इन साल में ई असांजो चैनल तमामु घणी अॻिते ग्रोथ कंदो ऐं पंहिंजी मंज़िल माणींदो। जेके बि दोस्त असां सां साथ ॾियो बीठा आहिनि ऐं असांखे हिमत ॾियो बीठा आहिनि, असां उन्हनि जा बि थोराइता आहियूं, उन्हनि सॼे ग्रुप जा बि थोराइता आहियूं जेके असांखे जी एॾी हिमत अफ़ज़ाई कई अथनि। पल पल ते असांखे यादि कंदा रहनि था। हर मुमकिन कोशिशि आहे त सिंध जी कुंड कुर्छ में ई असांजे चैनल जो आवाज़ु पहुचे ऐं ग़रीबनि मज़लूमनि जा असां हमदर्द थियूं ऐं उन्हनि जे दुख सुख में उन्हनि जो आवाज़ु बणिजूं। साईं, तमामु ख़ुशी थी रही आहे ऐं महबूब न्यूज़ नेटवर्क 1 साल कंप्लीट थी वियो आहे। हिकिड़ो असांजे महबूब जुणे साहब हिकिड़ो पौधो लॻायो हो, हाणे अनकरीब उहो वणु थियण वारो आहे ऐं तमामु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। तमामु महिनत कई आहे महबूब जुणे साहब ऐं उनजी पूरी टीम जी जेको आहे सो महिनत आहे। अॼु जेको प्रोग्राम आहे फर्स्ट एनिवर्सरी MNN TV जे हवाले सां, मूंखे अॼु महसूसु ईअं पियो थिए त जीअं साल जी शुरूआती वारी ॾींहंनि में असांजो जोश ऐं जज़्बो हुयो, तीअं अॼु साॻियो ई MNN TV जे सॼी टीम जो जोश ऐं जज़्बो ॾिसी करे मूंखे ॾाढी ख़ुशी महसूसु थी। ऐं मां हिन प्लेटफॉर्म तां अॼु पहिरीं सालगिरह जे मौक़े ते पूरी सिंधी आवाम, सिंध जी क़ौम खे, पूरे पाकिस्तान, पूरी दुनिया में रहंदड़ जेके पाकिस्तानी क़ौम आहिनि उन्हनि खे हिकिड़ो नंढो मैसेज ॾियणु थो चाहियां त हिन महबूब न्यूज़ नेटवर्क चैनल जे हवाले सां उन्हनि पोइते पियल ॾुखो ईंदड़ इलाइक़नि में जेके नुमाइंदा चूंडे करे जिन जो को एक्सपीरियंस कोन हो, उन्हनि सभिनि खे आॾा आणे करे उन्हनि खे हिकु टीम जे हवाले सां जेको खणी करे पंहिंजो किरदारु अदा कयो आहे, उनजो आवाज़ बणिजी करे दूर दराज़ इलाइक़नि जो जेको MNN TV जेको किरदारु अदा कयो आहे, इहो साराह जोॻो आहे। ऐं वधीक इन खां वधीक मां शाबाश तव्हांजे महबूब न्यूज़ नेटवर्क चैनल जे CEO साहब खे हिकिड़ी मुबारकबाद ॾियणु चाहींदुसि ऐं दुआनि सां त उन जेको रोज़गार जो सिलसिलो शुरू कयो आहे, त केतिरा ई घर हिन महबूब न्यूज़ नेटवर्क जे हवाले सां, हिन जे आवाज़ सां जेके उहे रोज़गार जे बिनिस्बत जेके शुरू थी विया आहिनि, अलाह से उनखे अजर सवाब अता कंदो। मूंखे त उहो ॾींहुं कल्ह को ॾींहुं थो लॻे जॾहिं असां लास्ट टाइम असां सालगिरह मल्हाई महबूब न्यूज़ नेटवर्क स्टार्ट कयो हो, त उहो ॾींहुं ऐं अॼोको ॾींहुं मूंखे ईअं थो लॻे त जहिड़ो 2 ॾींहंनि जो गैप थियो आहे। ऐं कल्ह उहे माण्हू जेके असांखे चवंदा हुआ त यार तव्हां छा खोलियो आहे, तव्हां माना किथे वञी बीठा आहियो ऐं तव्हां कीअं कंदो, कीअं मैनेज कंदो, अॼु उहे माण्हू साॻा ई असांखे साराह जोग लफ़्ज़नि सां ॾिसनि था ऐं चवनि था त तव्हांखे इहो ज़हन कीअं आयो ऐं इहो कीअं तव्हां सोचियो। ऐं हाणे उहे माण्हू जेके असां ते कल्ह खिलूं टोटूं कंदा हुआ, अॼु उहे असांखे एप्रिशिएट था कनि। माना इन मां साबित थिए थो त असां जो चैनल किथे न किथे असां कंहिंजे न कंहिंजे लाइ भलाई लाइ कमु कयो आहे।
जो हू असांखे एप्रिशिएट ते मजबूर थिया आहिनि। ऐं वरी बि CEO साहब खे हिकु दफ़ो ॿीहर मुबारकबाद थो ॾियां त हीउ जेको कमु ॾुखियो हुयो, बहरहाल अलाह साईं हुनजी मदद कई ऐं अलाह साईं हुनजी टीम जी मदद कई ऐं हुनजी टीम जी महिनत ऐं जफ़ाकशी जदोजहद सां ऐं हीउ जेको हींअर सिलसिलो जुड़ियो आहे सो तमामु सुठो जुड़ियो आहे ऐं इनशाला अॻिते बि इहो सुठो कामयाबी माणींदो। ऐं त ईअं चवंदुसि त हीउ 2021 साल जंहिंमें मुख़्तलिफ़ मसइला प्रॉब्लम ख़ासि तौरु कोविड, उनजे बावजूदि बि हिन चैनल प्राइमरी लेवल खां कमु शुरू कयो ऐं हींअर सेकेंडरी लेवल ते पहुतो आहे। रुगो महबूब जुणजो साहब न, पर आउं चवंदुसि त हिन नेटवर्क में कमु कंदड़ जेके बि रुकन आहिनि, जेके बि कारकुन आहिनि, जेके बि माण्हू आहिनि, सभु मुबारक जा मुस्तहिक़ आहिनि। छो जो सभिनीनि जूं महिनतूं, सभिनीनि जूं कावशूं, सभिनीनि जूं जदोजहदूं ई कमु आयूं आहिनि। छो त जॾहिं माण्हू महिनत कंदो आहे, जदोजहद कंदो आहे, कंहिं शइ खे पंहिंजो सम्झंदो आहे त पोइ कामयाबी हुनजे वेझो थींदी आहे। त अहिड़े ई तरीक़े सां हिकु साल तमामु थोरो अरसो आहे, हिकु साल तमामु नंढो अरसो आहे, पर तंहिंजे बावजूदि असीं जेके माण्हू आहियूं आणीन चाढ़ीन ॾित ॾिहाड़ी सूमरा अती सरकार जे हिन छुटियुनि वांगुरु रोज़ कमाइण खाइण वारा आहियूं। हीउ रूट लेवल जो चैनल आहे, हीउ अवामी चैनल आहे, हीउ ग़रीबनि जो चैनल आहे, हीउ हारियुनि जो चैनल आहे, हीउ पोरचनि जो चैनल आहे, हीउ हुननि जो चैनल आहे जंहिंजो केर बि न आहे, हुन लाइ महिनत करे रहियो आहे, हुन लाइ कमु करे रहियो आहे। त हिन लाइ रुगो महबूब साहब खे त उहे ई मुबारकूं आहिनि तो हिकिड़े साल में जेको एतिरो कमु करे हिन चैनल खे सिंध लेवल ते इंशाअल्लाह ताला पाकिस्तान असांजो मुल्क आहे, पाकिस्तान लेवल ते अॻिते वधाईंदो। पर गॾोगॾु ऐं सलाम थो कयां हिन चैनल में कमु कंदड़ जेके बि कारकुन आहिनि, जेके बि रुकन आहिनि, पोइ फोटोग्राफर आहिनि, उहे कंपेयर आहिनि, उहे न्यूज़ पढ़ंदड़ आहिनि या अव्हांजा दोस्त आहिनि, सभिनी खे या एडिटर आहिनि या जेके इंजीनियर आहिनि, जेके स्टूडियो इंजीनियर आहिनि, सभिनी खे सलाम थो कयां ऐं मुबारकूं थो ॾियां। इंशाअल्लाह ताला वल ख़ैर अॻे साल मां नथो सम्झां अगरि का ॻाल्हि न थी, ये कोविड जो प्रॉब्लम आहे, ॿिया प्रॉब्लम आहिनि, तव्हां यकीन कंदो त हीउ चैनल जेको महबूब नेटवर्क आहे माण्हुनि जो फेवरेट चैनल हूंदो। महिरबानी। चैनल ग़रीबनि जो आवाज़ु आहे ऐं हिकिड़े साल जे थोरे अरसे में सॼी टीम जी तमामु वॾी महिनत आहे जेको असांखे एतबार कोन थो अचे। हिकिड़े साल में ॿिया बि चैनल खोड़ हुया, वेब चैनल मार्केट में, पर हिन चैनल जेको पंहिंजो लेवल ठाहियो आहे मार्केट में उनखे तमामु घणो एप्रिशिएट कयूं था ऐं सॼी टीम खे मुबारकूं ॾियूं था। सभिनी दोस्तनि जी तमामु वॾी महिनत आहे। प्रिय प्यारे दोस्त महबूब खे लख लख मुबारकूं हुजनि, सॼी टीम खे मुबारकूं। महबूब जुणे जो जेसिताईं तालुक़ु आहे त महबूब जुणे जो पहिरियों बि हिन चैनल खां अॻु में बि असां ॾिठो आहे त ग़रीबनि जो हमदर्द ऐं साथी रहियो आहे। चैनल खां पोइ त हू सॼी सिंध जो सम्झां थो त हिकिड़ो ॾुखे वक़्त जो आवाज़ बणिजी वियो आहे ऐं असां दुआऊं कंदासीं त इंशाअल्लाह ताला महबूब जुणे जेके अलाह साईं कामयाबी हासिलु करे। साईं मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे त महबूब न्यूज़ तरफ़ां पंहिंजी पहिरीं एनिवर्सरी मल्हाए पई ऐं असांखे ख़ुशी हिन ॻाल्हि जी आहे त महबूब न्यूज़ कॾहिं बि अवामी इशूज़ ते को बि सौदेबाज़ी न कई आहे। असांजो मक़सदु इहो आहे त ग़रीब माण्हुनि जो आवाज़ु जेको आहे उहा आला ऐवाननि ताईं पहुचायूं, उन में को बि कॉम्प्रोमाइज़ न कयूं। असांजी कोशिशि रहंदी त इन सां गॾोगॾु असांखे सैटेलाइट ते पाणि माशाल्लाह तमामु बहितरीनु ऐं तमामु बहितरीनु कमु करे रहियो आहे। सिंध जे कुंड कुर्श मां हींअर काफ़ी कमु वधी वियो आहे माशाल्लाह। असां महबूब खे मुबारकबाद ॾींदा ऐं सॼी टीम खे मुबारकबाद ॾींदा त जेके हिन स्ट्रगल खे जारी वसारी रखी हली रहिया आहिनि। तव्हांजी महिनत खे जस हुजे। मां चवां थो त MNN TV जेका आहे ऐं उनजो जेको इहो सोशल मीडिया जो चैनल आहे उन मतिलबु त कासमाबाद जे नंढनि इशूनि खां वठी ऐं जेके इज्तिमाही मसइला थियनि था ऐं के हुकूमतनि जा इदारनि जे तरफ़ां जेके मामला मसइला थियनि था उन्हनि मामलनि मसइलनि में जेको हिन चैनल जो किरदारु आहे ख़ासि करे कासमाबाद जे माना हेठिएं तबिके जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जा जेके मसइला आहिनि, उन्हनि जा जेके तकलीफ़ूं आहिनि, उन्हनि जा जेके दर्द आहिनि, उन्हनि दर्दनि खे जेको आहे सो जेको MNN TV जेका उहा खणी करे ऐं हुकुमराननि जे ऐवाननि ताईं पहुचाए थी ऐं असांजे हुकुमराननि ताईं पहुचाए थी। उन्हनि खे कन में जेको जूं रिंगे थी ऐं ख़बर पए थी त वाक़ई बि माण्हुनि जा केतिरा मसइला आहिनि, इलाही मसइला आहिनि, HD जा मसइला आहिनि, वापडा जा मसइला आहिनि।
पूरी सिंध में तव्हांजो ज़बरदस्त नेटवर्क हले पियो ऐं ज़बरदस्त क़िस्म जो जेको आहे उन मां लाभ मिले पियो सॼी क़ौम खे, सॼी सिंध खे, नंढनि नंढनि शहरनि ताईं, ॿाहिराड़ियुनि ताईं, उते जेके उन्हनि जा मसइला थियनि था उहे सभु जो सभु जेके आहिनि उहे तव्हांजे टीवी खे असां ॾिसूं था पिया ऐं सॼी क़ौम उहा टीवी खे ॾिसे थी पई। इन जे करे मां हिन जी ॾींहं ते जेका अॼु सालगिरह आहे MNN टीवी जे सरबराह जी ऐं सरवाण जी महबूब अली जुणेजो उनखे लख लख वाधायूं ॾियां थो ऐं चवां थो त MNN टीवी खे जेको आहे असांजा दोस्त ॾिसणु खपे उन्हनि खे ऐं उन्हनि खे जेको आहे सो एप्रिशिएट करणु खपे ऐं असां उनजे लाइ उन्हनि खे वधि में वधि मुबारकबाद ॾियूं। साईं मां तव्हांजो हिकिड़ो दोस्त ॾिठो जेको ख़बर न आहे कहिड़े हुन में माना शहर में हुयो जेको उनखे पुलिस जेको आहे सो उनखे गिरफ़्तार करे ऐं उन में थाणे में लाकअप कयो उनखे सच चवण ते ऐं सहाफ़ती मैदान ते जॾहिं सच ॻाल्हायो वेंदो आहे त लाज़िमी आहे हिते इदारा ऐं रियासत जेका आहे उन्हनि जा जेके कारिंदा आहिनि उन्हनि खे इहे तकलीफ़ूं महसूसु थींदियूं, उन्हनि खे तकलीफ़ थींदी आहे त सच छो पियो ॻाल्हायो वञे, लिखियो छो पियो वञे, ॿुधायो छो पियो वञे। उन जे करे ई सॼे जेको आहे सिंध में जेके तव्हांखे रुकावटूं ईंदियूं ज़ाहिर अचनि थियूं पियूं ऐं हर सचे इंसान खे जेको रुकावटूं अचनि पियूं जेके ग्रास लेवल ते माण्हुनि खे खणी ऐं ऐवाननि ताईं ॻाल्हियूं पहुचाइनि था उन्हनि जे जेको आहे सो हर क़िस्म जी जेको ज़ुल्म ऐं ॾाढ ऐं जबर जेको थिए थो उनखे जॾहिं तव्हां फोकस था कयो त पोइ लाज़िमी आहे उन्हनि माण्हुनि खे तकलीफ़ थिए थी ऐं उन्हनि तकलीफ़ुनि खां पोइ उहे पंहिंजे रियासती कारिंदा ऐं जेके आहिनि उहे हरकत में अची था वञनि ऐं उन्हनि खे गिरफ़्तारियूं बि कनि था, उन्हनि खे रुकावटूं बि विझनि था। सो अलाह ख़ैरु कंदो, सॼी सिंध तव्हां सां गॾु आहे, सॼी सिंध जा माण्हू तव्हां सां गॾु आहिनि, सोशल माण्हू गॾु तव्हां सां आहिनि, पार्टियूं तव्हां सां गॾु आहिनि, सियासी समाजी वर्कर तव्हां सां गॾु आहिनि ऐं इनशाअल्लाह तव्हांजो जेको आहे सो मोराल बुलंद थींदो। अॼु MM TV चैनल ते असां वेठा आहियूं जंहिंखे 1 साल पूरो थियो आहे ऐं हीउ पहिरियों वेब चैनल आहे जंहिं 1 साल में तमामु घणो जेको आहे सो माना लाइक ऐं जेको आहे व्यूअर्स हिन जा आहिनि जेके मोस्टली हिन खे लाइक कंदा। छो त असां जॾहिं बि कंहिं बि जेको आहे सो किथे वेंदा आहियूं त नंढे नंढे ॻोठनि में बि असांखे इहा ख़बर पवंदी आहे त MM वारनि जा जेके आहिनि सो जेके रिपोर्टर्स आहिनि उहे उन शयुनि खे हाईलाइट कंदा आहिनि ऐं ॾेखारींदा आहिनि। मोस्टली जॾहिं मां ट्रैवल कंदो आहियां त पहिरियां मां तव्हांजे वेब चैनल ते ॾिसंदो आहियां त किथे बि का ट्रैफिक या को बि इशू हूंदो आहे त उहो मूंखे हितां ई ख़बर पवंदी आहे MM चैनल तां। ऐं मामो महबूब जेको आहे ऑलरेडी ॿियनि बि काफ़ी इश्यूज़ ते पहिरियां ई ॻाल्हाईंदो पर हाणे उन हिकिड़ी चैनल जी शिकिल में मोस्टली सॼी सिंध में माण्हुनि खे अवेयरनेस ॾींदो आहे त जीअं किथे ट्रैफिक जाम हुजे या को बि मसइलो हूंदो आहे त असांखे पहिरियां ई ख़बर पइजी वेंदी आहे। उन जे करे अगरि असांखे का बि एमरजेंसी हूंदी आहे असां पंहिंजो ट्रैक चेंज करे ओॾांहुं वेंदा आहियूं, या को नंढड़े में नंढड़ो इशू हूंदो आहे त असांखे ख़बर पइजी वेंदी आहे। जहां केॾो मुबारकूं असीं पिया काहींदा अचूं, जहां केॾो मुबारकूं असीं पिया काहींदा अचूं, नवनि सुर